बरसात इनामन जीते थी जित खुनन लिफाफा बंद ओके हिकिड़ी गेम बि था कयूं ॾाढी ज़बरदस्त गेम था कयूं जेका आहे असां सां गॾु कप टावर जल्दी खणी जो सेंट डायनेस्टी वारे जे तावन सां आदि तमामु ज़बरदस्त परफ्यूम आहे सेंट डायनेस्टी उन जे तावन सां अदड़ियूं असांखे खपनि 3 अदड़ियूं तव्हां सिलेक्ट कयो 3 तव्हां सिलेक्ट कयो जल्दी जल्दी शाबाश 3 भेनरूं तव्हां सिलेक्ट कयो 3 तव्हां सिलेक्ट कयो ॻाल्हाए ॿोलाए सघो था ही तव्हांजो पंहिंजो शो आहे पंहिंजी दुकानु आहे जेको वड़ेव ॻाल्हायो इन्हनि माण्हुनि सां ही माण्हू बि मुंहिंजा पंहिंजा आहिनि सभई आंटी आप आंटी चओ आंटी आ जाओ आंटी आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आप आज पीछे क्यों देखती हैं आप सलाम शाबाश सेंट डायनेस्टी वेयर फ्रेगनेंस मीट्स रॉयल्टी सेंट डायनेस्टी हल्का फुल्का पीछे से म्यूजिक चलाते रहे हल्को फुल्को म्यूजिक हलंदो रहे शाबाश जल्दी अचो अदी अदी सनम गेम कुछ ही है ये गेम ॾिसो शाबाश बच्चो चुप हो जाओ ओके जी ही जेके कप पे आहिनि तव्हांजे साम्हूं ही कप आहिनि हिनखे लाइन सां हीअं रखिणो आहे ऐं हिन तरीक़े सां लाइन रखे उन खां पोइ हिकु ॿ मथां इहे कप रखंदा वेंदा ऐं टावर ठाहींदा वेंदा सुठो हिकिड़ो टावर ठाहींदा त जेतिरा घणा गिलास हूंदा ओतिरो ई ख़ूबसूरत इनाम तव्हांखे मिलंदो ठीकु आहे जी ओके अम्मा किथां ठाहींदीअ तूं टावर तूं त ड्राए छॾींदीअ सॼो मैं क्या बताऊं ऐसे जिता दूं अच्छा ये जगह आंटी आई है ना ये अम्मा आई है ना इनके सेंट डायनेस्टी जो ऐसे ही जिता जो परफ्यूम ऐसे ही दे दो भाई ले आओ ऐसे ही दे दे परफ्यूम सेंट डायनेस्टी जो खूबसूरत जेको इनाम ही खटी दियो ये मेरी अम्मा के लिए जाएगा भाई खोड़ दुआऊं अदी सनम के कजो अदी ता पांच हथन साजो शाबाश शाबाश सेंट डायनेस्टी खूबसूरत अचो अम्मा अचो ता विनर हिकड़ो अदी सनम खटे चुकी आ बियो खपे ना बस ठीक है बस ओके ठीक है खोड़ ओके घुराए वठो के जो दिल भर रखे वठो हाँ हले हले ओके समझ में अची वई गेम समझ में अची वई शाबाश वेल डन जबरदस्त अचो भाई अचो हिकिड़े मिंट में टावर ठाहिणो आहे सुठो टावर ठाहिणो आहे रेल गाड़ी ना ठाहिणी ही कंहिंजी आहे मुंहिंजी टीम तव्हां मोटिवेट करे सघो था जी जी त कहिड़ो गिलास कीअं रखे हेठि रखे मथे रखे हेठि किराए छॾे वड़े कयो ओके जी त तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे स्टार्ट शाबाश शाबाश हले मिनट थे ना काउंटिंग करा दी 9 8 7 6 5 4 3 तेरे हथ कटे छॾे ये भी मान लूं क्या ओके सेंट डायनेस्टी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 शाबाश हेरी 16 कप भाई 16 कप ओके अच्छा असांजी अदी सनम जा जेके म्यूज़िशियन्स आहिनि मौसीकार आहिनि उन्हनि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि ज़ोरदार ताड़ियूं भाई दुनिया में अलाए केतिरा मुल्क आहिनि जेके घुमी आया आहिनि ही ऐं अदी सनम मारवी अदी रेशमा तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हांजी आहे ऐं तव्हां उनजा आहियो त मूंखे बि तव्हां सां खोड़ सारी मोहबतियूं आहिनि आई लव यू ज़बरदस्त भाई ज़ोरदार ताड़ियूं उनजे लाइ भाई ओके भाई केरु ईंदो हाणे केरु ईंदो जल्दी केतिरे कप थिए घणा 16 अदी तहाँ पाँचो अच अदी अच्छा ही अचे क्या हो गया बीमार हो डॉक्टर आए हल भाई तहाँ जो टाइम शुरू थे तो हाणे 1 2 3 एंड स्टार्ट शाबाश शाबाश पिया घर आया
हम क्या इधर क्या है पोलियो के फोड़े पी के आए हैं इधर आओ इधर है छा पी छा ठायो थे यदि ये क्या है बिल्डिंग बनानी ये थी। क्या है ये तुमने हमने हमारी हैदराबाद वाली फनकार कॉलोनी बना दी है हाँ ये देखो। हाँ सब्जी मंडी के पास से आ रही ये देखो ये क्या? देखो हाँ ऐसे ऐसे ये ऐसे अब हरू भरू अधी आउट थी चुकी है ना लाइन था ठाए ओके जी गिफ्ट जो शाबाश जल्दी क्यों? जल्दी हाँ गिफ्ट जो ओके का गाल खाने का मुझे इज्जत जो सवाल है। हाँ वानिया हेयर कलर जो खूबसूरत गिफ्ट आ कर ली तो आ जाओ बेटा आ जाओ अति आ जाओ ही ठाए भी नहीं रजिया कालम के बैठी है जा। ही सीनियर सिटीजन है तजर्बेकार बैठी है ये खेरा का गाल का दबा दब सिद्धा छाए छा चीज नजर नजर का लगती पाण के नजर हमारी आर्टिस्ट है बहुत अच्छी जिंदगी उसकी वालदा आप जैसी हैं बिल्कुल सेम ये भूल जी पई मत ताके गद वठी वजना समझ में आई गाल क्या बोला मैंने जी का घेरा। ओके जी One, two, एक three. बी एक रे एंड स्टार्ट शाबाश मैं जमाल से अल्लाह बचाए मैं जमाल से अल्लाह बचाए नजरों से अल्लाह बचाए से अल्लाह बचाए मैं जमाल से अल्लाह बचाए eight, seven, six, five, four, three, two, one, and अब्बा stop बस अति रेशमा जो साहब पे वने बी साहब लखनऊ जाए थे सेंट डेनेसी हिकु ब टे चार पंज छह सत अठ नव 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 26 भाई जोरदार तालियूं भाई रेशमा जी खिलाड़ी लाइ हुनखे ॾियो ॿार वीचारी पंहिंजी खिलाड़ी खे आउट करे छॾियो आ जाओ भाई हे अधी जगह तो खिलाड़ी खई आहे न ही हर दफ़े करे एलईडी खयो वञे करे वॉशिंग मशीन खयो वञे करे हाँ ये आउट थी वई 26 आपने कर दे 27 ठीक है जी ओके एक ब ट्रे एंड स्टार्ट शाबाश इश्क नहीं आता बस इतना समझ लीजिए इश्क नहीं आता बस इतना समझ लीजिए एक आग का दरिया है और भूल जानी पड़ेगी मोहब्बत की राहों हाँ तड़पने पे मेरा तुम हंसोगे सेट 2 1 बस छोड़ दे अब रुक गया तुम्हारा गिर गया तो हमारा अभी गिर जाएगा रुक जाओ मत अब सांस क्या गिर जाएगा सांस बंद कर लो अपना हट जाओ सांस बंद जल्दी करो। जल्दी जल्दी सेंट डेनेस्टी हिकु ॿ टे चार मां कीअं बीठो आहियां हिकु ॿ टे चार पंज छह सत अठ नव 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 26 वाली है अभी तक दो भाई गिफ्ट दो शाबाश अदी तहां जी खिलाड़ी जी 26 स्कोर आहे ठीक है जी हलो बेटा 27 के उनखे अब out हे कयो। चूंडे माण्हू खणी आई आहे खैर आदि ही नज़र खां भली आहे पाण खे हाँ आदि ओके खट्टे मिंदी अधी हाँ हाँ इसको कहा है ना आप उसकी माँ हो वालदा तो उन्हें वो परेशान थी यही जीते ही तो जाओगे मैं नहीं तो हंस ले थोड़ा अल्लाह ओके जी हिक ब ट्रे एंड अलिया रेशमा स्टार्ट शाबाश अल्लाह गाना गा पाइजो।
ठाहियो आहे अमा ओ अमड़ हाँ इहो छा कयो आहे ओ अमा न ही इहो आहे छो छा कयो? ओ अॼु मुंहिंजी सनम- भेण खे हाराए छॾियो ऐं छो के थो मुंहिंजी भेण खे छो हाराई हाँ ने कयो छा अथई छा ठाहियो अथई हेॾा छा ठाहियो जल्दी अथई? अचो असांखे ॿुधायो छा ठाहियो अथई हा कंहिंजो हा कंफ्यूज पई थी आहियां अड़े यार मूंखे ॿुधाई आहे न हे वीचारियूं जेके अॼुकल्ह न न बियो बियो घणियूं- अॼुकल्ह जेके हे असांजूं नयूं नयूं सिंगर्स आहियूं न इहे उहे थी लॻनि मूंखे सभु कंहिं महिल का हीअ थी वॼे का हीअ थी वॼे हा तो माना ही सुर खां कंहिं महिल हीअं थी वञनि कंहिं महिल हीअ थी वञनि बिल्कुलु सुर ठाहिया आहिनि हा ही वरी किरी पई वञे छा आहे थियो इहो हलो भई ॻाढ़ियो तव्हां पाण ॻाढ़ियो शाबाश 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ॿार गिफ्ट जो भई जल्दी गिफ्ट जो हाणे जी तव्हांजी ही आहे अरे गिफ्ट कहिड़ो आहे अबा हा इहो वानिया हा जाओ भई सिमरन जी लो जिंदगी करण का थे करण हाँ रेल चली गई चलो बेटा अब आपने अब- बनाने कितने अला सुठो कलाम ॾे 26 27 बनाने ठीक है 27 ठाहींदी है तो तू खटे वेंदी है सेंट डायनेस्टी जो खूबसूरत इनाम ओके जी 1 2 3 एंड स्टार्ट शाबाश केटी बंदर दे अचुकी झर दे केटी बंदर दे घर बंदर दे तोखे जिए में जाए मई कदे अदब में उसी दिया ये मुझे कदे मेरे बात ओ तो बाबा की रहती जानी अचुकी झर दे केटी बंदर दे घर बंदर दे अचुकी झर दे केटी बंदर दे घर बंदर दे तोखे जिए में जाए मई कदे अदब में उसी दिया ये मुझे कदे मेरे बात ओ तो बाबा की रहती जानी अचुकी झर दे मुझे मोर पीरी शागोर पीरी तो अचानक कंठ से गोर पीरी मुझे मोर पीरी शागोर पीरी तो अचानक कंठ से गोर पीरी ये मुझे कदे मेरे बानी बसवा थी वेंदी जानी अज किंजर दे किसी नंगर दे वन ऊपर रखो ओके ओके आंटी पोया फिरे ही पई ओके दी गणियो सेंट डायनेस्टी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 जबरदस्त भाई सेंट डायनेस्टी खूबसूरत परफ्यूम तां गॾु विधी ज़ोरदार ताड़ियूं अदीअ जे लाइ भाई वानिया क्रीम ट्रस्ट देखो ट्रस्ट यही होता है जब किसी के ऊपर यकीन रखो ना वो तोड़ती नहीं है खास करके अदी सनम चलो भाई जोरदार ताड़ियूं भाई सेंट डायनेस्टी जबरदस्त गेम थी भाई हिकिड़ी ॿी गेम थी बरसात इनामन जी थे थी जित खिणन लिफाफा बंद वॉशिंग मशीन के खपे अच्छा जी छोकरियूं खपनि अदी सनम छोकरियूं खपनि ठीक है जी छोकरियूं उहे जिन जो मुंहुं खुलियल हुजे गेम आहे असांजी शिफ्ट द कॉटन जबरदस्त ऐं ख़ासि करे अदी लाइबा मुल्तानी मिट्टी लाइबा कॉस्मेटिक्स मुल्तानी मिट्टी कूल मेंटेन जो आहे रेशमा अचो टे तव्हां वठी अचो हा कोशिश टे हाँ नंढे मुंहुं वारो हाराए वेंदो वॾे मुंहुं वारो खटे वेंदो शाबाश जल्दी शाबाश वरी आई तूं ओके खैर वरी आई ट्रे अच्छा जो गेम में आ चुकी है ना उसको नहीं ले आओ जेका पहिरें अची चुकी आहे उनखे न वठी अचो ठीकु आहे हीअं ऐं आंटी बि खड़ी अची सघो था नो इशू वठी अचो ॾाढी ज़बरदस्त गेम आहे थी हाणे गेम सबको पता है जेके बीठियूं आहियो गेम पता है सबको छा कयूं तो शो कया छा कयूं हेॾा वरी भाउ जो शो आहे छा कयूं अब हाणे ॻाल्हि इहा आहे त गेम कुझु हिन तरीक़े जी आहे हे ॾिसो नंढो मुंहुं आहे मुंहिंजो ॾाढो प्यारो मुंहुं आहे हे अदी था थोरो ही मूं कुर्बानी ॾींदो हिन जो मुंहुं हिन में विझां थो ठीकु आहे हिन तरीक़े सां खणणो आहे ऐं हिन तरीक़े सां असांखे काटन बस खणी अचणा आहिनि हिन पासे
ओके तव्हां पंहिंजे खिलाड़ी खे मोटिवेट करे सघो था हितां खां हुते वञी सघो था जीअं दिलि चएव दही आ दही न आहे माइनी तव्हां पाण तो मुंहुं मेकअप ख़राब थी वेंदो न कजो अच्छा पर मेकअप तो नहीं ॾींदो माइनीज़ा हाँ? माइनीज़ा माइनी अच्छा ओके भाई केर ईंदो पहिरियां ये चले। जीत जाएगी जिसका बड़ा मुंह वो जीत जाएगी हाँ शाबाश केर ईंदो भाई पहिरियां मुंहिंजी टीम में ईंदी तव्हांजी टीम मां केर अच्छा मुंहिंजी टीम मां उसकी टीम उधर जाए आ जाओ बेटा हल पहिरें ई वॾो खिलाड़ी मेकअप ख़राब थी वेंदई हाँ हले 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 हेॾां अच वॉशिंग मशीन जो सवाल है जल्दी अचो भाई जल्दी अचो शाबाश हलो ओके 30 सेकंड का टाइम होगा 30 सेकंडन में ताके घड़े का घड़ा काटन बस हाथ आपके पीछे होंगे बेटा ठीक है जी हाथ पीछे सिर्फ मुंह का इस्तेमाल करना है और मुंह को ओके हिक बा ट्रे एंड स्टार्ट शाबाश शाबाश जल्दी आओ ओके शाबाश शाबाश बड़ी मेहनत की है बड़ी मेहनत की है कैंजी खिलाड़ी आई है मुंहिंजी अदी को ए वाशिंग मेडी खिलाड़ी है मेडी ए तू चाह वञ ना वाशिंग मशीन बाबा कोई ना को मिला दे पियो ए मेडी इज्जत ना ध्यान ओके भाई गड़ियो भाई एक अदी अचो एडा अचो सना में एडा अचो काउंटिंग करा दी पाण ए जमीन ते जेके किरानी ये ये आउट थी खत्म हाँ, थी अचो अच्छा। गड़ियो ता गड़ायो हां पुट हल बाबा, गड़ियो जी हिकु ॾूं ॿ अब इएं न करी इएं आराम आराम सां, हा। मिक्स न कर हा, हल कर हिकु, हिकु ॿ, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 छा चोटल चोटी पट्टी 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 50 बी बी 53 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 68 हलो 8 हलो हेलो 70 70 68 हेलो 70 हेलो 70 70 70 थी वही रहा ठीक है जी अति सनम जे करे 3 पॉइंट वो ॾेई छॾियोसीं ओके हलो भाई रेशमा कौन सी खिलाड़ी काजे भी रेशमा खिलाड़ी लायो पांचो मैदान में हालात थई हालात थई ऐं वॾा भूत वञी गॾा थी ओके तो तव्हां जो टाइम शुरू थियो हाणे 1 2 3 एंड स्टार्ट शाबाश शाबाश अल्या रेशमा अल्या 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 गण तकड़ी ही गण में ना काउंटिंग में हाँ गड़ाई शाबाश जल्दी हाँ टे गड़ी माइक ते हाँ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 16 17 18 19 20 21 22 23 25 26 27 28 29 30 31 बटी हाँ बटी 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 ओके जी 5 ये रेशमा जी खिलाड़ी आउट थी चुकी है भाई गिफ्ट जो शाबाश जल्दी खड़ी जो पुट लाइबा कॉस्मेटिक्स जो गिफ्ट रेशमा पंहिंजे हथनि सां केर आउट थियो आहे ये ले मेरे लाल हाँ हाँ भाई अदी सनम के सॼूं भेण बस जल्दी ॿुधायो मुझी टीम मां नहीं ये हमारा म्यूजिक तो देर तक चलाओ ऐसे नहीं करो ये आपके अपने म्यूजिशियन थे हाँ कम चला है हमारा कम चला क्या कम चला है 30 सेकंड का टाइम है टाइमर चला है टाइमर लगा हुआ है, टाइमर 30 सेकंड यहाँ दो जी। धारी 30 सेकंड है हाँ 30 सेकंड चीतर अचो। हलवा हलो अदी तू ॾाढो थी खेली वात में गुटको बुटको तो नाहे कसो पारी तो नाहे पक्क ओके जी तव्हां जो टाइम शुरू थिए थो हाणे अदी तव्हांजी खिलाड़ी आहे वॾी एक्टिव आहे भेण तूं वॾी एक्टिव आहे ओके 1 2 3 स्टार्ट शाबाश मेनू लव तेरी
दे ओके ओके दे ओके 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 हुन जा घणा हुया आदि 70 हाणे पंहिंजा नंबर्स यादि कजो हाँ याद कयो भई 70 हुया ॾिसो हे घणा थिया आहिनि 1 2 3 4 5 6 7 8 हाँ आराम सां सलीम अनारकली 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 हाँ 25 26 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 हलो भाई खैर तव्हांजी खिलाड़ी अञा मथे आहे कहिड़ी हुई उहा जेका करे वई 70 अल्लाह भेण 70 ये गिफ्ट दे भाई लगे गिफ्ट शाबाश लाइव हम जीतूंगा हाँ रेशमा ॿुधाए केर है केरी दो रेशमा ने तरफा केर पे आ जाओ ये धक्को दे उसके बेचारी आ जाओ मेरी बहन आ जाओ वो क्या इधर से पर हाँ शाबाश ओके तो 30 सेकंड का टाइम है बेटा ठीक है तुझे खिलाड़ी है ना हिम्मत दे हाँ हिम्मत दे एक ये मुझे हिम्मत दे 3 एंड म्यूजिक शाबाश खत्म निश्ता इतनी सयानी इधर से उठाए इधर ही हाथ में पकड़े और उधर जाके उठाए रखे एडी सयानी चीटिंग अम्मा तो सीखो ना गेम हेलो भाई 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 गिफ्ट जो भाई रेशमा के हथ थारो जो रोई मोकला है पंहिंजे साथी का जाओ बसंती जी लो अपनी जाओ जिंदगी सिमरन जाओ लाइबा कॉस्मेटिक की खूबसूरत की अचो जी हेलो भाई केरी दो जी ता हिनन में केरी दो रेशमा मुंजी टीम माणी दो को मुखे इन में महसूस थियो त ता जो घणो प्यार थी सनम मारवियस आहे रेशमा दा हाँ ये जेके ट्रई वेठा आहिनि न ये ट्रई अदी सां ॾाढो प्यार कंदा आहिनि वॾा शरारती आहिनि ट्रई हरकती आहिनि वॾा शरारती आहिनि ओके भाई आ जाओ केर मुंजी टीम आ तव्हांजी टीम मां ईंदो न केर हाणे मुंजी टीम मां ईंदो अदी केर आहे तव्हांजी टीम तू ईंदी हेॾा ई आहे पोती जो ख्याल कजां ओके भाई लाइबा कॉस्मेटिक्स मुल्तानी मिट्टी कूल मिंट ओके 1 2 3 एंड स्टार्ट शाबाश जबरदस्त ओके जल्दी अचो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 या आउट थी वाह अभी ये आउट थी गई हाँ दे गिफ्ट देगे भी ओके रेशमा तहां जो सा अञा आहे खिलाड़ी हलिया ये भी लगे तो वडो मुंह है सही खिलाड़ी केड़ी है तुझी हिम्मत दे पांजी खिलाड़ी के अदी हेडा आज अदी रेशमा यो सनम हेडा आज वॉशिंग मशीन ते कब्जो कर त रेशमा अची वई पासे में हाँ भाई हाणे ये गेम ताई ने करायो टाइमिंग जो शाबाश जी हम जागूंगा हाँ टाइम तुमको जीतना है या वॉशिंग मशीन अज असांजी आ रेशमा सॉरी हाँ आप अपने बहुत दुख हुआ ओके 1 2 3 एंड स्टार्ट शाबाश
भी नहीं, हम जीतूंगा नहीं मुन्ना। अच्छा ही के जी खिलाड़ी आ सॉरी सॉरी। ये तो जी आदि ए मूंखे लगे तो घणियूं आहिनि ॾिसो अच्छा। हा 70 मां घटि थी लॻनि अने हिकिड़ी आहे छो हा हा अलाए के जी आई आहे मुंहिंजी आहे हा ये न कर, 2 3 मूंखे घणियूं 4 ये न कर, ये तुझी ना आहे। 8 हा पाण बि छीं छा? 10 केजी 11 छीं में? 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 ओहो 44 45 46 47 48 49 50 51 अदा राजा चीटिंग चीटिंग 53 54 55 56 57 58 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 कोई गाल है नहीं ही ताजी खिलाड़ी है मुझे लगे तो ही ताजी है अदे अदे अली जी हिन जी तो ये के जी आई है ये आज मुझे 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 किसकी खिलाड़ी किसकी खिलाड़ी हो मुझे या मुझे आप किसकी हो? इन्होंने बुलाया था आपको। अच्छा अच्छा ओके खैर हो गई अच्छा थी 70 घणा थे है तो मुंजी आ ना 74 है तो मुंजी आ ना ये ताज या आई है तांजी आ अभी 74 हो गया आपने उठाने 75 सिंधी है ना? बेटा हिन के भर उर्दू ही उर्दू स्पीकिंग हिन के भर असा खणायूं था मेरी बात सुनो। सनम खटरायूं था भेड़ इसको थोड़ा पीछे करो, हां सही से पूरे हाँ। मुंह पे लगाओ। शाबाश सही है और जल्दी ना करना और भागना बहुत जल्दी है स्पीड में ठीक है जी बेटा मुझे इसको जितवाना सही है लगाना मुंह पे। मुझे इसको जितवाना है 74 थी चुको है स्कोर 75 करणो है अति सनम के ना चीटिंग अति असा मोटिव था कयो पाजे खिलाड़ी हां मोटिवेशन हां ओके गानो भलो ओके 3 2 1 एंड स्टार्ट शाबाश जल्दी 4 3 2 1 एंड स्टॉप शाबाश ले आओ शाबाश मेरे बेटा। ले आओ ये मेरी बहन का प्रोग्राम है सनम मार भी गया कोई बात नहीं शाबाश चीटिंग चीटिंग अदा राजा चीटिंग ना का चीटिंग चीटिंग किथा थी ये नकली पे चीटिंग चीटिंग जो करे हल या साथी मुंजी जेकी तू खणी वई है। हां मुंजी हुई 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 तो विनर है ही असांजी अति ज़ोरदार ताड़ियो सनम मारियो जी हथन में वही हली रेशमा जे हथन में अची वही तो जोरदार ताड़ी हिनखे गिफ्ट जो बाबा लाइबा कॉस्मेटिक गिफ्ट वॉशिंग मशीन आपकी हुई हिन ॾाढी मेहनत कई अल्लाह 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 वीचारी हिनखे सुठो को ॿियो बि गिफ्ट जो शाबाश अदी जेको ऐं हुन अदीअ खे त पहिरियों दफ़ा पंहिंजे मुड़ुस मुंहिंजी वजह सां इजाज़त ॾिनी चए किथे? पियो इहा अदी जेकी आहे अदी चए पियो मां कॾहिं स्क्रीन ते न वठी आयसि तव्हांजी वजह सां इजाज़त दफ़ा ॾिनी। खटे वई आहे ना ही तव्हां पंहिंजे हथनि सां ॾेई छॾियो अदी जेके तव्हां ॾियणु चाहियो था जी चेंज शाबाश हिनखे ॿियो बि गिफ्ट जो शाबाश क्विज जो गिफ्ट खणी आहे शाबाश शाबाश ओके तो ये वॉशिंग मशीन वही हली हिन मुंहिंजी अतीअ ॾे त पोइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि पोइ छो न अॼु रेशमा खां गानो ॿुधिजे रेशमा परवीन खां गानो ॿुधिजे भाई त पोइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो त गानो ॿुधूं शाबाश बरसात इनामन जी थे थी जित खिड़न लिफाफा बंद अच्छी तुम हो जी ओ मौसम में
जोर से बोलेगा उसको बड़ा जबरदस्त गिफ्ट दूंगा। आवाज ना आयो, आवाज ना आयो, खाओ खटो गेम लगाओ, आवाज ना आयो, सब चओ सनम मारवी रेशमा जलाए। वाह जेके लगे तो अजादी रेशमा महफिल के लुटे बैठी है वो ताड़ी बजाए। कमाल लगो पिया भाई, भाई बराबर जो मुकाबलो भाई। वानिया क्रीम ब्लीच वार जे ताउन सा सेगमेंट है जी वॉशिंग मशीन खणी अचो, शाबाश। हिकड़ी बी वॉशिंग मशीन दा जो वधी ज़ाल मुड़स वठी अचो, हिकड़ो कपल ता वठी अचो, ज़ाल मुड़स रेशमा जल्दी। ज़ाल मुड़स खपन भाई, ब कपल खपन असा के, जल्दी अचो। हाँ उहे जेके ना आया हुजन, ज़ाल मुड़स हिकड़ो कपल ता वठी अचो, हिकड़ो अधी रेशमा। ज़ाल मुड़स जी ज़ाल मुड़स हस्बैंड वाइफ। वानिया हेयर कलर शैम्पू। अब शैम्पू से करे बाल कलर सिर्फ 5 मिनट में। वानिया हथ जो मथे दी हेयर मुड़स कलर, गड त ना है न, मुड़स आई ज़ाल गडू जे हाँ। किथे तुम आपकी वाइफ है, अच्छा ले आए उनको। अदी दिस आ जाए। जे जो मुंह भी खुलल हुजे, केक अच्छा। केक खाइणो आ हींअर। हाँ केक खाइणो आ। अच्छा बढ़िया। ये आई हुई ना सवेल, कैसा आई हुई है? हार जी वही है या मिले ही ए मिले ना। हाँ वाह ज़ाल मुड़सो। हाँ ता खड़ी आया जी जी। ये ज़ाल मुड़सन भाई। मैं बस सही है सही है सही है सही है। केक खाई अच्छा एक लो। काम करो, नहीं, ये खाया हुआ था अदी एडा जो अदी ता पानी टीम सा कर बियो, ता पानी टीम सा कर मोजी, बियो। आप जी। इधर हो जाओ, टिश्यू उठाओ अपनी, इधर आओ। क्या है सिस्टर है? भाई वाइफ है। अच्छा, गुस्सा क्यों कर रहे हो भाई, मुझे क्या पता। ओके आ जाओ मेरी बहन आ जाओ। अच्छा गाल ये है, हाथ पीछे होंगे आपके, ठीक है, और केक खाना है, ठीक है। 1 मिनट का, एक ने अकेले ने खाना है। आपने टिश्यू से इनका मुंह साफ करना है, सही है। हथ पोते केक खाईंदा ही ताजो मुंह साफ कंदो बस, ठीक है जी। 1 मिनट जो टाइम है ता वट, ओके। हाथ पीछे मुंह आपने केक में पूरा डाल के खा लेना है, ओके। 1 2 3 एंड स्टार्ट। शाबाश म्यूजिक। हाथ पीछे, बस ये बोल रहे थोड़ा सा और क्या मारेगा क्या? अल्लाह इधर आओ, मुझे टीम इधर आओ, खट्टा है वो। इधर आओ, अत पोते असांजी टीम खट्टा है। पी अञा ओ अती मुझा बाहर खिलन था और ट्रेन जना मुझा बाहर वेठा न इरफान इमरान एहसान। ये तुझी खट्टण ते कोदा खट्टण ये एडा हारण दा खट्टण इन चीज ते दा खिलन त दिसो टीम मुझे ही खट्टे अच्छा भाई। अञा गेम आहे पांजी। अब चाचा तुम्हारा टाइम, अब हाणे तुझो टाइम है। हाथ पोते हाथ पीछे। अब आपने इसका मुंह साफ करना है, पूरा केक खाली करो। माई के मुर्स जोर पे जो ना खा। हाँ ओके केक पूरो खाइणो आ सही चाचा, तरीके से। हार्ड नहीं देना है मेरे को। हाथ पोते जे पेरा केक। हाँ ठीक करो आप अपने हाथ से खिलाओ इसको, ठीक है जी, कोई बात नहीं है। आपके हाथ में है भी हाथ से भी खा लो। हाँ जी हमारे पर केक पूरो हथ कयो। सां खाई छॾ वीचार मेकअप ओके। चंगड़ो करे ई सॼो लही वियुसि। ओके जी, तो ताजो टाइम शुरू दे दो हाणे। वानिया क्रीम ब्लीच 1 2 3 एंड हाथ पीछे स्टार्ट। शाबाश। शैम्पू की तरफ से वॉशिंग मशीन मेरी टीम को जाती है। ओके भाई, तो ही हम तो जीतूंगा। सदम मारी वाली वॉशिंग मशीन खाते भाई। शैम्पू की तरफा वॉशिंग मशीन सनम मारवी के जो तापा जा समझ भाई।
भाई वॉशिंग मशीन अतीअ खे ॾेई छॾियो पंहिंजे हथनि सां भाई ज़ोरदार ताड़ियूं ॾियो भाई गिफ्ट तव्हां सां गॾु ज़ोरदार अब ताड़ियूं हे हिननि ॾाढो खाधो आहे ॾाढो खाधो आहे ए न। मसाले आदे जो त टिकड़ ते बि लॻाया पर बची शैम्पू हिनखे कमु अची वियो आहे वानिया जो शैम्पू वानिया का जो है आप यूज करें और फिर हाँ, वो आइएगा दे दिए। इस शो में वो दे दिए। इंशाल्लाह इंशाल्लाह ओके भाई नहीं। ओके भाई हाँ, गम ना करो किसी भी चीज में गम नहीं करते आप यकीन माने यार और अल्लाह आपको देगा माहौल इंशाल्लाह। माहौल बनाओ माहौल रोने वाला माहौल बनाओ शाबाश ओके भाई जोरदार ताड़ियों बरसात इनामन जी थे थी जित खिणन लिफाफा बंद मोबाइल फोन के खपे ओके भाई मोबाइल फोन शिफ्ट द बलून अदी अदा हाणे मुझे सिन टीवी धमाल प्रोग्राम धमाधम ॿुधी छॾियो को होस्ट जेके आईंदा हाणे अदा राजा सां मां बीहंदमि न मेन होस्ट मुझी सनम वारी आऊं ने को होस्ट आहियां मां इनाम खरीदुमि धन थी वियो भाई इन खां वधीक सिन टीवी खे कहिड़ो असां फ़ाइदो ॾेई सघूं तव्हां था ख़ुशि हुजो तव्हां मुंहिंजा भाउ आहियो न Thank you. कीअं माना हिन प्रोग्राम में इहा कीअं ख़बर पए त भेण भाउ ईअं बि हूंदा आहिनि हा ईअं हूंदे एॾो प्रोटोकॉल बि भेण भाउ खे हूंदो आहे ऐं मुंहिंजो भाउ आहे सॻो मुंहिंजे भाइर वांगुरु आहे ऐं मां हीअं मूंखे तव्हां कॾहिं बि बस कंहिं बस अदा राजा बि बस प्रोग्राम में न ॾिठो हूंदो टिशू टिशू अदी न रो अदा राजा अदा तारों का चमकता गहना हो अदा असां बसि हाणे अदा इहो मुंहिंजो आख़िरी प्रोग्राम अथव अल्लाह सही खुश रखे ये हकीकत है अदी अल्लाह सदम ज़िंदगी मारवी ॾे तव्हांखे। रियली हकीकत ॿुधाया हिकिड़ो मिनट तव्हां म्यूजिक खे ख़ुशि ऑफ हुजो। कयो हिकिड़ो मिनट हिकिड़ी हकीकत ॿुधाया त लाहौर खां कल्ह हिन जो इवेंट हुयो मैंगो फेस्टिवल उहो कैंसिल थियो ऐं जॾहिं तव्हां अदी मूंखे चयो न त दादा मैंगो फेस्टिवल कैंसिल थी वियो आहे पर मां तव्हां ॾे अचां पई त रियली सची थो ॿुधायां तव्हां मूंखे कुई छॾियो हुन वक़्तु अल्लाह ख़ुशि ऐं अल्लाह रखे साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद हुजो ऐं ही भाउ तव्हांजे लाइ हमेशह तव्हांजो भाउ ई रहंदो ऐं हमेशह वांगुरु आहे सलामत हुजो ऐं तव्हां। ही त मुंहिंजी उहा भेण आहे हे इसको मेरे सारे राज पता है हाँ बिल्कुल सारे राज पता है बच के रहना बच के रहना रे बाबू तॾहिं त अखि ॾेखारे बि त मूंखे बि वॉशिंग मशीन खटरा तॾहिं हिकिड़ी खटराई थी पाण ओके भाई हीअ ॾाढी ज़बरदस्त गेम आहे अदी हा 3 अदड़ियूं तव्हां वठी अचो 3 अदड़ियूं तव्हां वठी अचो ठीकु आहे जल्दी 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 शाबाश 3 तव्हां बैठ जाओ केरु हुजनि जेको वणे आंटियूं वठी आशका भेड़िया जेको हलिया ओके भाई अच न बाबा तूं अच तूं पेंडोरा ब्यूटी क्रीम अच्छा जी पेंडोरा ब्यूटी क्रीम के ताउन से मोबाइल फोन ओके जी पेंडोरा ब्यूटी क्रीम वारे जे ताउन सां अदी अचो पेंडोरा ब्यूटी क्रीम से ताउन सां पेंडोरा ब्यूटी क्रीम जे तावन सां तव्हांखे मोबाइल मिलंदी ऐं मां गॾु गॾु तव्हांजी हे ॾिसो हा एॾो प्यारो मोबाइल यारो मोबाइल कंहिंखे खपे एडी छो वठी अचो टे आते हो कोया बार बजायो अदी 3 ता आशका अचो मोबाइल अथई बा जल्दी ॿुधाए 3 भेनरूं तव्हां वठी जो इहे खटे वयूं आहिनि हिन वॉशिंग मशीन खटी आहे हा ॿियो पेंडोरा ब्यूटी क्रीम वारनि जे ताउन सां सेगमेंट भाई पेंडोरा ब्यूटी क्रीम केतिरो सिंधी ॻाल्हायां पेंडोरा ब्यूटी क्रीम इहो सिंधीअ में आहे पेंडोरा ब्यूटी क्रीम पेंडोरा ब्यूटी क्रीम जो डायरेक्टर चए जेको थो, मोबाइल आहे उहो ॿुधो। सनम मारवी जी टीम खे थो वञे ॿुधो चए थो डायरेक्टर सिंधीअ में ॻाल्हायो पेंडोरा ब्यूटी क्रीम खे सिंधीअ में छा चवां पेंडोरा खे छा पेंडोरा खे सिंधी में छा चवां वाह पेंडोरा ख़ूबसूरत छा क्रीम खे छा चवां क्रीम क्रीम ई चइबो सिंधी में बि इहो ॾाढो ॾुखियो सवाल आहे लालड़ी त न चइबो लालड़ी क्रीम त कोन चइबो लालड़ी अॼु हीअ ॾाढी भली लॻाई आहे हा हा ओके भाई त छा ॻाल्हायां सिंधीअ जा ओके भाई हीअ कप तव्हांजे साम्हूं आहिनि हिकिड़े मिंट जो टाइम हूंदो अदी हिकिड़े मिंट जो टाइम सभई गॾु बीठियूं पंहिंजी टीम सां बीहो न तव्हां भेणुनि जी मोहबत थोड़ी देर जे लाइ ख़तमु कयूं था हिन पासे अचो तव्हांजी टीम किथे आहे मेरी कौन सी टीम में हाँ। 1 2 और हले हेॾे होॾे हलिया वञो हेॾा पंहिंजी बि
त 4 थी वयूं तव्हां जूं 3 थी वयूं हिन पासे रेशमा दा उहे दुश्मनी हले पई पंहिंजी हा त घुराए वठो राज राज न कढ या को बि ओके जी त वो कौन आ रहा है पहले अदी तव्हां मोकिलियो पहिरियां पंहिंजी खिलाड़ी जल्दी अच पुट हलिया जी ॻाल्हि ॿुध मोबाइल अथई हा मोबाइल अथई सोचे वठ हा इन ते तूं ॾिसी वठ फ़िलहाल। ओके जी हिकिड़े मिंट जो टाइम आहे हिकिड़े मिंट जो टाइम आहे अदी 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 सनम हिकिड़े मिंट जो टाइम आहे हा हा कराए देखो ये गेम कुझु हिन पुट हेॾे थो पोइते थी मां कया ईअं हिन तरीक़े सां खणी वेंदो हुन पासे ठीकु आहे शाबाश ओके तूं छा ॿोड़ी आहे छा एॾो तेज़ पई कन में ॻाल्हा वई हलिया हा सम्झी थी ओके हथ न विझजां हथ न विझां बी 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 अदी बी टाइम ॾियां बी टाइम ॾियां ओके जी 1 2 3 स्टार्ट अच्छा बेटा बात सुनो अब काउंटिंग आप लोगों ने करनी है ठीक है बुधो बुधो पिंडोरा क्रीम पिंडोरा बॉक्स तो मुझे याद है जी हर हर पिंडोरा बॉक्स हाँ ओके भाई पिंडोरा ब्यूटी क्रीम आवाज आ रही चाहिए पिंडोरा ब्यूटी क्रीम 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 6 थिया ओके भाई 6 तू इन्हें खटराई भी नहीं भेड़ हाँ हाँ भाई कौन आ रहा है आपकी तरफ से तो चे रेशमा ने बेजार छोती मोकली पाजे खिलाड़ी ने थोड़ा मोटिवेट तो कर हाँ खिलाड़ी ने मोटिवेट कर शाबाश हाँ बेटा हाथ पीछे होंगे बेटा फूको ना ये हाँ बात में जा मैं तुम्हें शाबाश 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 दोनों हाथों से बी बी ता जो टाइम बी 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 ता जो टाइम शुरू थे तो हाने 1 2 3 एंड स्टार्ट शाबाश पोया हुन जा पहिरीं जा 6 हुया हिन जा 3 आहिनि पिंडोरा बॉक्स ओ पिंडोरा ब्यूटी क्रीम 1 पिंडोरा ब्यूटी क्रीम 2 पिंडोरा ब्यूटी क्रीम 3 रेशमा 3 ओके भाई अदी सनम जो कोड अच्छा आ जाओ हलिया 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 मां वेठो आहियां तव्हां सां गॾु अदी बे भले हाँ नो इशू मां हाँ ॾिस मोटिवेट कीअं थी करे पंहिंजे खिलाड़ी खे ॾिस मोटिवेट ॾिस हेॾे रेशमा थोरो ॾिस हाँ ओके ओके तो तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे पिंडोरा 1 पिंडोरा 2 पिंडोरा ब्यूटी क्रीम 3 स्टार्ट शाबाश हाथ पीछे हाथ पीछे नहीं हाथ पीछे
क्रीम एक पेंडोरा ब्यूटी क्रीम पेंडोरा ब्यूटी क्रीम पेंडोरा पेंडोरा ठीक है बिलाल पेंडोरा ओके जी पेंडोरा ओके जी हलिया भाई केरा छा आदि तू चाहिए री मने एडो मने जैसे मायूस नथी दुआ करे भी भेण पई खटे हां शाबाश तो संगला दे जीता हर वक्त दी जे लाए आए हाय हलिया भाई रास आउ ताक चयो न प्रोग्राम खत्म थियण ताईं ता अलग गाड़ी में विदो अलग गाड़ी में ताक चयो न ना गाड़ी हिकड़ी में आई वो साइडी गाल कोन ओके जी ताजो टाइम शुरू दे दो हाणे हाथ नहीं लगाना बेटा 1 2 3 एंड स्टार्ट शाबाश इस रात का गवा खुदा हाथ पीछे बेटा किसको किसकी इतनी नजर तेज है इधर नजर के जी तेज आ हल टाइमर पे नजर है टाइमर पे है टाइमर पे तुम्हारे ऊपर नजर है उनकी इस पे ये ना ओके हाँ कोई बात नहीं है म्यूजिशियन ऐसा आई नजर ही तुम्हारे ऊपर है पता ही नहीं चल रहा ओके भाई घड़ो थियो कादे या हाँ पेंडोरा ब्यूटी क्रीम 1 2 3 4 ओके जी 4 वारी है गिफ्ट जो 4 वारी है गिफ्ट जो 6 वारी साइड ते थी वने हिनखे भी गिफ्ट जो हिनखे भी गिफ्ट जो निज़वा इंटरनेशनल जो गिफ्ट जो निज़वा इंटरनेशनल गिफ्ट जो बियो केर है आपके कितने दे बेटा आ जाओ गिफ्ट दो निज़वा इंटरनेशनल जो ताज अच्छा है ओके इन्हें अच्छा है बाकी ताज खिलाड़ी है रेशमा है ना हिकड़ी ये बच्ची है अचो आई आदि जी घणी बहन तुम आ जाओ अरे दिस की दी मोटिवेट कर दे किए मना मोटिवेट करे भाई छोकरन के मोटिवेशन जी जरूरत आ असा खां हमेशा जो को असा के कोई जगह न मिली सकंदी आ तने के मोटिवेशन जरूर करण खपे जरूरी है ओके कदे भी हाराण न खपे के भी जंग में ताज टाइम शुरू दे दो हाने 1 2 3 एंड स्टार्ट शाबाश आदि ने पंज छह कप ओके छह ताजे बिनी छह ऐं छह थियन अचो सा हाँ छह ए सलीम है ने अनारकली घुमती है छह सलीम छह ओ दी छह आ भाई हलिया हट जाओ ओके भाई ठीक है जी आवा खबर नहीं बोले ओ चला कार्ड सो किसकी हो बेटा अम्मा किधर है अब्बू का है इसकी कहा हो तुम हाँ है ना जी यार हले हाँ आ जाओ रेशमा ओके भाई रेशमा जी टीम जी छह थी चुकी हैं पेंडोरा ब्यूटी क्रीम 1 बार ट्रेन स्टार्ट हाथ नहीं लगाना बस जल्दी जल्दी
जबरदस्त। ॾाढा शरारती तुंहिंजा भाइर थी ॾाढा शरारती हिननि जी नज़र ई टाइमर ते आहे रुगो टाइमर खे पिया ॾिसंदी परे खां हे मुंहुं ॻाल्हायां पियो हेॾा ॻाइनि टाइमर टाइमर ओके भाई भाई घणा थिया कप केतिरे कप रखे 1 2 3 4 5 6 ओके भाई 6 आ जाओ बेटा 7 रख लो जान छुड़ाओ इन तीनों से हमारी ठीक है भाई गिलास रख 7 खणी अचो जान छुड़े तव्हांजी अची वई सनम मारवी तव्हांजी खिलाड़ी अची वई ओके जी हिकिड़े मिंट जो टाइम आहे तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे हिकु सबसे ज्यादा तुमने हाथ ऊपर किया था। ठीक है ना मेरी हाँ मेरी 7 रख लो हाँ बोलो 7 कर लो 1 2 3 स्टार्ट शाबाश पेंडोरा ब्यूटी क्रीम 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 साथ तो ये वॉशिंग मशीन जा रही है ओ सॉरी मोबाइल फोन जा रही है इनके साथ पेंडोरा ब्यूटी क्रीम जो आपके हाथ हो जाएगा भाई आप हाँ ताज था विदा आपके हाथों से लेगी अभी बाबा पेंडोरा पेंडोरा ब्यूटी क्रीम हाँ ब्यूटी क्रीम जी तरफा मोबाइल मोबाइल हाँ बेहतरीन मोबाइल बेहतरीन अच्छा मोबाइल हाँ पुराना और दौर वाला मोबाइल में लाइट भी लगा हुआ है और सुपर ब्राइट टच भी है स्पीकर भी है स्पीकर्स भी हैं कैमरा भी है बैटरी भी है बटन और भी ये है अब जा रहा है सनम मारवी की टीम को ओके गुड भाई जोरदार तालियां भाई यार अदी विंदे विंदे बटरे फूकना खानी है भाई अयो सही है भाई चेंज है ना बाकी चेंज हो गया चेंज है ओके जी आखिरी गेम दा करेंगे पांचे शो जी आखिरी कलाम गायूं ना आखिरी कलाम भी गायूं दा ये गेम कराने का कलाम भी गायूं दा छो तो ता जे लाइ भी खोड़ सारा गिफ्ट हैं जेके असा स्पॉन्सर्स ने शुक्रिया असा के गिफ्ट जी का जरूरत है अजी जो असा एंजॉय कयो आई जेकी मोहब्बत मिली या दा गुल काथे गुल खणी जो गुल कुछ भी ना मां तो उछलाई ने आखिरी गाने में उछलाई ता मेहरबानी ओके भाई चेंज इट्स टाइम टू चेंज हाने भाई चेंज था कयूं पाजे माहौल के पाजे हिन खूबसूरत गेम के इट्स टाइम फॉर चेंज वारा चवन था तो चेंज बाय SSMA केमिकल्स चेंज डिटर्जेंट पाउडर ISO 9001 सर्टिफाइड प्रोडक्ट आखिरी गेम है नहीं भाई शो जी ओके भाई चेंज वारे जी वॉशिंग मशीन है वॉशिंग मशीन ईंदासीं यदि तो हाणे तव्हां अचो जबरदस्त गेम है हाणे आखिरी खिलाड़ी तव्हां सुठा की चवंदा आहिनि न खफ़्ती खिलाड़ी हूंदा आहिनि उहे तव्हां पकड़े जो वॉशिंग मशीन आहे छोकरा धोईंदा आहिनि घर में मां धोईंदो आहियां पंहिंजे घर में अल्लाह ये हकीकत वाला को छोकरा ही धोईंदा आहिनि कपड़ा हां घर में कपड़ा छोकरा धोईंदा आहिनि अती सदा में असांजे घर में तो यही प्रैक्टिस आहे ऑटो मोट मशीन आ पर वो भी मुटका धो रहे वो भी घर में ही हालत है ए हेदर छजणे दा भी यही हालत है आफ्ताब आचर ते धोंदो आज चे दो आवा बात लो थियो पर ये हालत है वो वॉशिंग मशीन ने केदा दियो भला परती अदी यो कपड़ा धोने जगह गाल है ये अदी रेशमा ये कन्न में दी ये साइड में दी पकड़े रेशमा जो हस्बैंड में धोई तो ही होंदो कपड़ा अच्छा जी हाणे एकड़ो कम दा कयूं अदी यार वाह जो आवाज थायो थी कमाल जो माण्हू ओके अदी हाणे गाल ही है पाण जल्दी में ये गेम दा कयूं ब कपल दा घुरायूं छोकरा घुरायूं जी छोकरा सही है ओके छोकरा घुरायूं
लड़के मगाओ लड़के चवे अदी सनम जी फरमाइश है भाई अच बाबा आयो हां हलिया बाबा हलिया तू भी छोकरा घुरा ब छोकरा तू वठी आदी ब छोकरा आदी मां छोको वठी आई हिकिड़ो ओ वॉशिंग मशीन हे छोकरो है जबरदस्त वेरी गुड हां अजरक वारो अजरक वारो। ओके ब अदी ता वठी जो ब केड़ा आहिनि थी वेंदो राजा आहे राजा मूं इहो चयो न त मुंहिंजो मुड़ुस कपिड़ो धोईंदो आहे मूं धोईंदो तव्हांखे आहे? चयो हा। मुंहिंजो मुड़ुस कपिड़ा धोईंदो आहे मां चयो ऐं चए थी ईअं तो न चयो मूं चयो न त हा चई त तव्हां कीअं माना त तव्हांजो मुड़ुस धोए छा ॾिसो न न आऊं मूंखे अदा असां न, धोईंदा न, आहियूं न। अदी आऊं त धोईंदो आहियां घर में मुंहिंजो हस्बैंड छंछर ते धोईंदो आहियां तव्हां धोईंदा आहियो हस्बैंड ऑटोमेटिक हुआ है वॉशिंग मशीन असांजे घर में परवाह ई न आहे ओके हा अच्छा हू रुगो वीचारो न हथ लाईंदो आहे मशीन खे अदी मुड़ुस एतिरी करामत आहे पाण ई धोपजी वेंदा आहिनि हा करामती बाबा आहे उहो ओके सोनो आहे न ख़ूबसूरत आहे माशाल्लाह ओके भाई अल्लाह सही हुनखे माना ईअं अदा घोर वञा तुंहिंजे मथां आऊं आमीन तूं थो चई मां थो वञा घोर हिकु डायरेक्टर ओके अब केरु थो अचे पहिरियां दो चाहिए दो दो लड़के बाबा अच जल्दी इहो आओ। नालो छा आहे पुट पेन पनो हिकिड़ो पेन पना उधर रखो पेन पेपर रखो जल्दी रखो तव्हांजो शाबाश नालो छा आहे आशिक आशिक कंहिंजो आशिक आहीं कंहिंजो आशिक आहे पंहिंजी माउ जो पंहिंजी माउ जो वाह जी ॻाल्हि कई वॾो कूड़ो आहे वॾो कूड़ो आहे ओके आशिक हाणे ॻाल्हि ई आहे गेम कुझु हिन तरीक़े सां आहे त हीउ जेको सरफ जो हीउ जेको आहे चेंज तमामु ज़बरदस्त इट्स टाइम फॉर चेंज हिनखे खणंदासीं हीअं ऐं हीअं रखंदासीं हिते वात में हीअं खणी वेंदासीं हीअं हिन पासे अची असां विझंदासीं हिन में ठीकु आहे ॻाल्हि अचे सम्झ में ॿियो बि दोस्त अचे ॿिनि जी गेम कंदासीं आशिक तुंहिंजो नालो छा आहे माशूक साजिद ख़ारिश थी अथई आहे किथों खई कहिड़े शहर खां आई लाड़काणो अल्लाह लाड़काणो फेवरेट शहर हा डबल ॻाल्हि आउट थींदा वेंदा न आउट थींदा वेंदा ओके ओके भई अचो टीम में ॿ माण्हू आहिनि हा ॿ माण्हू ऐं वॉशिंग मशीन खटींदो त ॿिन्हिनि खे न वेंदी न टीम न हिननि मां हिकिड़ो आउट थी वेंदो ॿिन्ही मां अच्छा अच्छा वरी ठीकु ॿियनि सां खेॾंदो हलवा ठीकु। शाबाश अच हलवा खड़ तूं बि हिकिड़ो मिंट बी रख त हथ जे महिल चवां स्टार्ट होने महिल ओके तव्हांजो इट्स टाइम फॉर चेंज तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे 1 2 3 एंड स्टार्ट शाबाश पंहिंजे में हुजो सॼो हारे छॾी हार में हारे छॾी असांखे तू अम्मा जो आशिक सही आहीं तू के ॿिए जो आशिक नथी जा उनजी भीग करे छॾींदे ठीकु आहे आशिक ओके आशिक आउट थी चुको आहे भई हिन जो घणो थी वियो आहे अरे आशिक ओके जी 150 क्रॉस ठीक है जी हिन जो आहे 150 क्रॉस यादि रखिजो कंहिंजो हिन दोस्त जो साजिद जो ओके जी हिन गिफ्ट जो ज़बरदस्त आशिक ॾाढो प्यारो माण्हू आहे चेंज इट्स टाइम फॉर चेंज जो गिफ्ट तव्हां सां गॾु ईंदो ज़ोरदार ताड़ियूं भई हिननि जे लाइ आ जाओ 150 क्रॉस हो चुका है बेटा ठीक है जल्दी तो तव्हांजो टाइम शुरू थिए थो सफ़ाई करे हटिजो न खां पोइ गानो आहे सनम जो ओके जी तो तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे 1 बीह गाड़ी टोपी वारा खुशा ओके जी तू बड़ा वायरल चल रहा है बेटा आजकल हाँ तू मला वाह तो कर वाह वाह सुहिणा तुही जो 1 2 3 स्टार्ट जी सोने गिट्टी में सोनो मुझे यार बले बले दिलदार बले 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 आहिस्ता आहिस्ता
वाह छोकरा ओके ये कंहिंजो आहे ओके 150 साजिद किरा था भाई हे ॿई हारायो आहे भाई हे 150 बि कोन थियो आहे हे ॿई हारायो साजिद अञा बीठो आहे असां सां गॾु त पोइ अॼु जो विनर आहे साजिद ज़ोरदार ताड़ियो अदो साजिद लाड़काणे It's खां so लाड़काणे खां अॼु जी वॉशिंग मशीन सनम मारवी जी टीम खे अदा साजिद खे ओवर टू यू पतो अरे पई वियो पाण हिकिड़ो नंढो ब्रेक था वठूं ब्रेक खां पोइ तव्हांजो ज़बरदस्त कलाम हूंदो ऐं कलाम अहिड़ो हुजे मैशअप हुजे प्रॉपर ज़बरदस्ती म्यूज़िशियंस जेको फन तड़पनि पियो न हिननि जो टाइमर ॾिसी इहो हिननि जो फन हिते ख़तमु थी वञे ठीकु आहे जी त पोइ नंढो ब्रेक था वठूं हीअं प्रोग्राम जो नालो आहे बरसात इनामन जी थे थी जित खिणन लिफाफा बंद दमादम ओके जी वेलकम बैक खुशामदीद भली कार ईद जो ही खूबसूरत शो ईद जे खूबसूरत शो खे अॼु वधीक खूबसूरत बणायो आहे सिंध जी उन राणीअ बल्कि मां चवंदुमि सिंध जूं उहे कोयल मुंहिंजूं भेनरूं स्पेशली रेशमा मुंहिंजी जेका चवंदा आहिनि सभु राज़ ॼाणे थी पर अॼु सभु राज़ मुंहिंजा डिलीट करे छॾिजे ठीकु आहे ॾाढो ब्लैकमेल कयो आहे मूंखे भेण ओके जी ॿी अदी सनम मारवी हिननि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि शाबाश ॾाढो मज़ो आयो आहे अॼु रियली तव्हां सां गॾु शो करे ॾाढो मज़ो आयो आहे तव्हांखे बि वेलकम था कयूं तव्हांजी गेस्ट आई आहे ॾाढो बिज़ी आहियो तव्हां असां तव्हांखे वेलकम था कयूं दिलि जी गहराइयुनि सां माइक ॾींदा जी माइक ते ॻाल्हाईंदा अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि तव्हां ख़ुशि आहियो चाक सिंग भलियूं ठीकु ठाक आहियो अदी सनम जी दोस्त आहियो तॾहिं आऊं तव्हां सां प्यार सां ॻाल्हायां पियो त तव्हां हू त मायुनि ते ॾिसां ई कोन अलाह ओके जी ज़ोरदार ताड़ी हुननि जे लाइ बि जेके असांजा बॉइज़ वेठा आहिनि जेके दोस्त वेठा आहिनि उनजो दिलि कोन था असां मुरझायूं इन करे डांस जो हिकिड़ो सेगमेंट कराईंदो छो त म्यूज़िशियन असांजे उन्हनि जो फन तड़पे पियो त हीउ तव्हांखे ॾाढो डांस कराईंदा मज़े त डांस केरु कंदो भाई रिलायंस पेंट जो खूबसूरत तोहफ़ो हा भाई डांस हले डांस डांस ओ अदो टोपी वारो ओ अदो सिंधी टोपी वारो सदाए भेण सिंधी टोपी वारो अदा अचो 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 आशिक सुमरा अची वञ हलिया ॿियो केरा हलिया आ जाओ सुमरा अची वञ हलिया सुमरा मलाह तुनिया मेमुण शेख सहता कुरैशी सभु अची वञो ओके भाई जल्दी अचो ॿियो केरा हलिया आशिक हलिया हलिया आशिक हलिया ए छॾे थकिजी पियो आहे हल ॿियो केरा भाई जल्दी डांस केर ईंदो डांस जे लाइ बाबा रिलायंस पेंट जो खूबसूरत सेगमेंट जल्दी तीन बहुत है छो त अॼु असांजी महिमान आई आहे त उनखे हिकिड़ो सेगमेंट त ॾेखारियूं न यार असांजे शो जो उहो वीचारी आई आहे यार एॾो देरि सां आई आहे चांहि वांहि पियारियो बाबा चांहि वांहि महिमाननि खे पियारियो कॉफ़ी वॉफ़ी पियारियो हल भाई तीन बस ओके भाई रिलायंस पेंट्स वारनि जे ताउन सां ई खूबसूरत सेगमेंट आहे केरु कंदो ज़बरदस्त क़िस्म जी डांस कहिड़ो गाने ते तूं डांस करे साजिद माजिद किथे आहे कोले को ओके कहिड़ो गानो खारिश बारिश थी छा छॾ हथ कढ ए अल्लाह हल नच अल्लाह गला के म्यूजिक अला नचंदो हां हल तॾहिं मां वालदेन खे चवंदो आहियां ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारींदा कयो वे हलिया शाबाश अच हलिया भाई हलिया चाचा हलिया कहिड़ो मुर्शिद वस जुमे जी राति मुर्शिद वच मुर्शिद हला जेको बणे हल ओके चाचे खे ज़मीन ते छॾे ॾिजे
पाण ई ज़मीन उभरंदी वेंदी ज़बरदस्त भई हलिया दोस्त ओके जी म्यूजिक बी म्यूजिक त हले दिल तो बच्चा है जी चाचो वरी बास्केट में पत्थर विझी आयो त मां जाऊं से सही तरीके सां डांस कया हलिया भई ही वरी ॾिस जा वायरल डांसर छा थी तो के मतलब क्या एंट्री मारेगा कि आपके पसंद की तरह हल भाई शुरू कर म्यूजिक बजा हले बजा ॿियो को वजा हिनखे लॻो पाणीअ में करंट इन जे करे ही अहिड़ो आहे हलो भई तव्हां ॿुधायो त कंहिं खटियो अदी तव्हांखे कंहिंजो डांस सुठो लॻो सनम कंहिंजो डांस सुठो लॻो इन लास्ट वारो सुठो लॻो चाचे टोपी वारो तव्हां इन जो बि सुठो हुयो इन जो बि सुठो हुयो चइनी जो ॾाढो सुठो हुयो लास्ट वाले ओके भई हाणे तव्हां ॿुधायो त कंहिं डांस सुठी कई जंहिंखे लॻे थो हिन डांस ॾाढी सुठी कई ताड़ी वॼाए जंहिंखे लॻे थो हिन डांस सुठी कई ताड़ी वॼाए जंहिंखे लॻे थो हिन डांस सुठी कई ताड़ी वॼाए जंहिंखे लॻे थो हिन डांस सुठी कई ओके त पोइ इहा आहे असांजो विनर ज़ोरदार ताड़ियूं रिलायंस पेंट जो ख़ूबसूरत तोहफ़ो तव्हां सां गॾु विधो भई ज़ोरदार ताड़ियूं ताड़ियां कौन बजाएगा कहाँ से आओगे जल्दी शाहबाज हेयर बियर नेचुरल जो ख़ूबसूरत तोहफ़ो तव्हांजे लाइ विधो अदी सनम पांडा केमिकल ॾेई छॾियो बसि पांडा केमिकल ॾेई छॾियो ओके त पोइ हाणे पाण हिकिड़ो कमु था कयूं ज़बरदस्त क़िस्म जो गानो था ॿुधूं उन खां पोइ टंग ट्विस्टर कयूं था ठीकु है जी ओके जी अदी सनम मारवी असां सां गॾु आहे त हिननि जे लाइ आउं उस्ताद बुखारी जो सराइकी शेर पढ़ंदुमि त तूं बेक़दरा तेरी दिलि बेक़दरी तूं बेक़दरा तेरी दिलि बेक़दरी तेरिया कातिल अखियां बेक़दरियां अखियां नाल चुमा तब चुमण न ॾेवनि अखियां नाल चुमा तब चुमण न ॾेवनि तेरिया पेर दियां तलियां बेक़दरियां सिर फाड़ घता तब कोन पुछनि सिर फाड़ घता तब कोन पुछन तेरिया घर दियां भितियां बेक़दरियां तेरे पैर दिखन दस कोन ॾेवनि तेरे पैर दिखन दस कोन ॾेवनि तेरिया ॻोठ दियां गलियां बेक़दरियां अदी सनम हिकिड़ी ॻाल्हि होवे तुसां ॾी उहा करां तुसां जा सभियां ॻाल्हियां बेक़दरियां तव्हांजी ज़ोरदार तारीफ़ में सनम मारवी रेशमा बि अचे ऐं उन सां गॾु गॾु मां चवंदुमि रेशमा खे त रेशमा बि अची वञे भई रेशमा जे लाइ भी जोरदार ताड़ियूं थी वञनि रेशमा परवीन और हमारे डांसर हजरात भी शाबाश आ जाए प्रेम की मैं तो खेलूं पी के खुसरो जीत गई तो पिया मोरे अरे हारी तो पिया
मोरी पैया पकड़ ले जा, वो छाप तिलक सब छीन रे गुजरना। मस्त कलंदर, कलंदर पाक कलंदर, हुसैनी लाल कलंदर, अली रग रग दे अंदर, कलंदर मस्त कलंदर, दमादम पाक कलंदर, कलंदर मस्त कलंदर, हुसैनी लाल कलंदर, अली दा पहला नंबर, अली रग रग दे अंदर, हुसैनी लाल कलंदर, कलंदर मस्त 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 मस्त।
दमादम मस्त कलंदर कलंदर पाक कलंदर हुसैनी लाल कलंदर कलंदर मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कलंदर मस्त 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 ओके बेटा, ये लाइव वॉश शैम्पू ताज लाए, ये लो बेटा लाइव वॉश शैम्पू। नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का, उधर बैठ जाओ, जहाँ पे बैठोगे वहाँ आऊँगा। ओके, लाइव वॉश शैम्पू बेटा, ही वठो बेटा, वनीला क्रीम ब्लीच ही वठो बेटा, ये लो शाबाश। ओके, ये वठो, इट्स टाइम फॉर चेंज। ओके बेटा, ये सिंध लाइव वॉश शैम्पू जबरदस्त चेंज, ये लो बेटा चेंज, ये लेते जाओ शाबाश। ब्यूटी क्रीम, कौन सी ब्यूटी क्रीम? इसरा ब्यूटी क्रीम, इसरा ब्यूटी क्रीम, ये लो बेटा इसरा ब्यूटी क्रीम शाबाश, ये लो इसरा ब्यूटी क्रीम। बैठो पुत्र, ओके जल्दी अचो, इसरा ब्यूटी क्रीम ये लो, जल्दी 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 जल्दी। पोस्टर किसके पास है? बस खत्म। ओके, लाइव वॉश शैम्पू एक खूबसूरत गिफ्ट आज लाए। ओके, इधर आओ, छोड़ दो, बैठ जाओ अपनी अपनी जगहों पे। गिफ्ट जो अदी सनम के जो रेशमा के जो विराइन पाण पंहिंजे हथनि सां, उधर जाओ 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 वहाँ पे जाओ शाबाश। इनको दो बच्चों को गिफ्ट दो। हाँ, लाइव वॉश शैम्पू इनके जो उते जो वञी उते विरायो वञी शाबाश, उते माण्हुनि खे विरायो वञी। जबरदस्त गिफ्ट भाई, म्यूजिक हलंदो रहे पोयां शाबाश। उधर बैठ जाओ बेटा, अपनी अपनी जगहों पे बैठ जाओ शाबाश। ओके भाई, जबरदस्त ही प्रोग्राम कीअं त लॻो, मज़ो आयो छो त सनम मारवी असां सां गॾु हुई। ओके भाई, कीअं लॻो, मज़ो आयो त ताड़ी वॼायो शाबाश। ओके जी, ईद जो खूबसूरत मौक़ो ऐं अदी सनम माइक वठो। थैंक यू वेरी मच, तव्हां असां वटि आया। अचो हिन पासे अची वञो ऐं गिफ्टिंग खयो अचो, अची रेशमा अचो, तव्हां बि अचो। महिरबानी अदा, मूंखे तमामु सुठो लॻो। माइक ॾियो। कुछ मिंटनि जे लाइ ऐं कुछ कलाक जे लाइ सम्झो हिकु मैच्योर औरत खे छॾे करे हिकु नंढो ॿार थियणु ॾाढो सुठो लॻो। साइलेंस बेटा। सो आफ्टर अ लॉन्ग टाइम मूंखे ईअं लॻो त मां नंढी थी वई आहियां, मुंहिंजी उमिरि नंढी थी वई आहे ऐं मां उहो ई इंजॉय कयो। मां हिकु माउ बि आहियां, मुंहिंजी माशाल्लाह धीउ जेकी आहे 17 सालनि जी आहे माशाल्लाह। पर अॼु मूंखे ईअं लॻो त ॼण प्लेटफॉर्म ते मां 17 सालनि जी थी ओए वई ओए हुयसि। ओए, जबरदस्त अदी। कुछ गिफ्ट आहिनि असांजे तरफ़ां तव्हां जे लाइ। ही NX जो ख़ूबसूरत गिफ्ट आहे तव्हां ॿिन्ही जे लाइ, वठंदा वञो अदी। NX जो ख़ूबसूरत तोहफ़ो ऐं ही तिब्बत-सिनो जी LED आहे, रखंदा वञो शाबाश, ॾींदा वञो बेटा, वठंदा वञो अदीअ खां। हे तिब्बत-सिनो जी LED आहे, ही तव्हां जे लाइ आहे ज़ोरदार। भाई ताड़ियूं थी वञनि शाबाश। ही वकार बिल्डर जो ख़ूबसूरत तोहफ़ो आहे तव्हां जे लाइ अदी, ज़बरदस्त तोहफ़ो आहे। ही सेंट डायनेस्टी जी परफ्यूम तव्हां जे लाइ, ही सेंट डायनेस्टी जी परफ्यूम तव्हां जे लाइ। ही पांडा केमिकल जो ज़बरदस्त हिकिड़ो गिफ्ट आहे असांजे तरफ़ां थी तव्हां ॿिन्ही जे लाइ। ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि बेटा शाबाश। रिलायंस पेंट्स जो ख़ूबसूरत तोहफ़ो तव्हां जे लाइ, रिलायंस पेंट्स जो तोहफ़ो तव्हां जे लाइ, ज़बरदस्त भाई। एडोर तूहे हसीन मास्टर ऑफ हेयर कलर जो ख़ूबसूरत तोहफ़ो तव्हां जे लाइ, एडोर जो तोहफ़ो तव्हां जे लाइ। गाॾी वॾी कराया आहियो त मूं सोचियो तव्हांखे ज़बरदस्त। लाइबा कॉस्मेटिक्स जो गिफ्ट तव्हां जे लाइ, लाइबा कॉस्मेटिक्स जो गिफ्ट तव्हां जे लाइ। पांडा केमिकल जो ख़ूबसूरत गिफ्ट तव्हां जे लाइ, पांडा केमिकल जो ख़ूबसूरत गिफ्ट तव्हां जे लाइ। इट्स टाइम फॉर चेंज तव्हां जे लाइ, इट्स टाइम फॉर चेंज भी तव्हां जे लाइ। हेयरबियन नेचुरल्स जो गिफ्ट तव्हां जे लाइ, हेयरबियन नेचुरल्स जो गिफ्ट तव्हां जे लाइ। और सेंट परफ्यूम हिकिड़ी खणी अचो शाबाश। अच्छा, क्वीज़ जो जूस भी ही तव्हां ज़रूरु प्यार जो ॿारनि खे। क्वीज़ जा ख़ूबसूरत तोहफ़ा तव्हां जे लाइ। हे ओलिविया जो ख़ूबसूरत गिफ्ट तव्हां जे लाइ। बेटा एक परफ्यूम ले आओ, एक परफ्यूम सेंट डायनेस्टी जी हिकिड़ी परफ्यूम खपे, हिकिड़ी परफ्यूम हिकिड़ी खपे, हिकिड़ी जल्दी जल्दी। ओके ओके जी, सेंट डायनेस्टी जी हिकिड़ी परफ्यूम तव्हां जे लाइ बि आहे। ओके, थैंक यू वेरी मच, ॾाढो सुठो लॻो। को मैसेज ॾियणु चाहियो त ॾेई सघो था। थैंक यू सो मच। ऐं सिन TV जी तमामु पूरी टीम जी शुक्रगुज़ार आहियां। आदा राजा
तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां ऐं इनशाला जॾहिं जॾहिं मौक़ो मिलंदो हिते अचिबो ऐं टोपिया, ईंदी रहंदसि टोपिया। इनशाला सो ख़ुशि रहो हिन प्रोग्राम खे वधि खां वधीक ॾिसो ऐं हिन जा क्लिप्स वधि खां वधीक शेयर थियण थैंक यू अदी रेशमा तव्हां कुझु चवणु चाहियो जी जी ॾाढो सुठो लॻो अची करे यकीन कयो तव्हां सभिनी तमामु शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे इलाही वक़्त खां पोइ यादि कयो ॾाढो सुठो लॻो ईअं अदी सां गॾु अची करे यकीन कयो जीअं अदी चयो त बचपनो यादि अची वियो ईअं लॻो असांजो बचपन अची वियो आहे थैंक यू वेरी मच वॾी वॾी नखत वोरा महिरबानी। सिंध टीवी जी पूरी टीम जे तरफ़ां थैंक यू वेरी मच जी प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे मां वठंदोमांव सभिनी खां इजाज़त इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत तबियत सां वरी ईद खां पोइ तव्हां सां मुलाक़ात थींदियूं लव यू ऑल सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो